ख़बर शामिल कई पिया कराची में रिपोर्ट में सिकंदर अली टालपुर जी कराची गैर कानूनी अदावतन खिलाफ़ सख्त कार्रवाई ऐं कानूनी तामीराती सरगर्मियुनि जी निगरानी लाइ इजलास तफ़सील सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर जनरल मोहम्मद इसाक खोड़े की सदारत हेठ SBCA हेडक्वार्टर बिल्डिंग कराची में इजलास थियो, जैमें सिंध के ॿियनि इलाइक़नि हैदराबाद सखर लाड़काणो ऐं मीरपुर ख़ास के रीजनल डायरेक्टरनि डिप्टी ऐं असिस्टेंट डायरेक्टरनि शिरकत कई। उन मौके ते डायरेक्टर जनरल मोहम्मद इसाक खोड़े चयो त हैदराबाद सखर लाड़काणो ऐं मीरपुर ख़ास में तेज़ी सां वधंदड़ वॾनि शहरनि में रिहाइशी ऐं कमर्शियल अदावतुनि जूं ज़रूरतूं वधी रहियूं आहिनि। बल्दियात वारे वज़ीर सईद गनी समूरनि इलाइक़नि में गैर कानूनी अदावतनि खिलाफ़ वीरो ट्रायलेंस जी पॉलिसी इख्तियार कई आहे। गैर कानूनी अदावतनि में मुलविस ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। इन हिदायत कई त गैर कानूनी पेट्रोल पंप्स, प्राइवेट पब्लिक सेल प्रोजेक्ट्स, गैर कानूनी रिहाइशी स्कीमनि ऐं गैर कानूनी इनफरादी रिहाइशी ऐं ॿियनि कमर्शियल एड्रेसिस ऐं APCA ज़रिए क़ाइमु कयल ज़मीननि खे मुकमल तौर ते इस्तेमालु कयो वञे। अहिड़ियुनि अदावतनि ऐं ज़मीन जे इस्तेमाल खे क़ानूनी दायरे में आणे सघिजे थो। उन्हनि खे तामीराती क़ानूननि मूजिबि सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं इदारनि जी आमदनी में वाधि सां मुल्क ऐं सूबे जी तरक़ी में मिस्बत असर पवनि ऐं इलाइक़े जा माली मसइला हल थी सघनि।